कराची जे मुकामी होटल में सेंटर फॉर पीस एंड डेवलपमेंट इनिशिएटिव्स CPDI जी लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 ते स्टेक होल्डर्स डायलॉग जी तकरीब थी। तकरीब में मकानी हुकूमत जी अहमियत ऐं सिंध में 3 भेरा मकानी चूंडुनि जो मुलतवी थियण ऐं सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 में मौजूद कमियुनि ऐं ख़ामियुनि बाबति ॻाल्हियूं थियूं। तकरीब जी सदारत CPDI जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर मुख्तार अहमद अली कई, जॾहिं त पाक सरज़मीन पार्टी जे अॻवान एडवोकेट हफ़ीज़ुद्दीन, अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर रज़ा हारून, GD अॻवान ऐं MPA शहरियार महर, MQM जी अॻवान मंगला शर्मा, माहिर इक़्तिसादियात कैसर बंगाली, जॉइंट सूबाई इलेक्शन कमिश्नर अली असगर सियाल ऐं ॿियनि सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि जे माण्हुनि शिरकत कई। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर रज़ा हारून जो चवणु हो त KMC वटि सिर्फ़ु कराची जी 30% इलाइक़े ते कमु करण जा इख़्तियार आहिनि। बाक़ी इलाइक़नि में कंटोनमेंट बोर्ड, रेलवे ऐं पोर्ट कासिम जा इदारा कमु करे रहिया आहिनि। कराची के अंदर जब कराची का मेयर मुंतखब होता है, कराची मेट्रोपॉलिटन कॉरपोरेशन का या CDG के सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट का, तो कराची का जो लैंड मैनेजमेंट का मसला है या लैंड यूटिलाइजेशन का इशू है, उसमें KMC के पास सिर्फ 30.9% है। बाकी जितना लैंड है वो या तो कंटोनमेंट बोर्ड्स के पास है या मुख्तलिफ अथॉरिटीज़ के पास है, जिसमें गवर्नमेंट ऑफ सिंध है, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान है, पोर्ट कासिम अथॉरिटी है, पाकिस्तान रेलवेज़ है, कराची पोर्ट ट्रस्ट है। इस तरह के जो है बहुत से लैंड मैनेजमेंट उनके पास है, तो KMC के अंडर नहीं आता। अब इतने बड़े शहर का मेयर है और वो अपने शहर के लिए जवाब दे, कचरा पड़ा हुआ है सड़क पे, लोग मेयर को पकड़ लेते हैं। और वो क्या है, कह भी नहीं सकता कि ये तो मेरा इलाका नहीं है, कराची में कचरा पड़ा हुआ है, कराची के मेयर को पकड़ेंगे। MQM जी औरत MPA मंगला शर्मा जो चवणु हो त मकानी हुकूमत जी अहमियत खां केर बि इनकार नथो करे सघे। औरतुनि खे PFC ऐं मकानी हुकूमत में नुमाइंदगी मिलणु घुरिजे। तो जेसि ताईं असांजी इहे मुक़ामी हुकूमत न हूंदी, हुतां ई नर्सरी आहे, हुतां ई मथे पॉलिटिशियन बि ईंदा आहिनि, सिखंदा बि आहिनि। नॉर्मली हिते इहा ई थींदो आहे कि जॾहिं ईंदा आहिनि त उन्हनि खे ख़बर नथी हुजे, पोइ हिकिड़ो जेको असांजे मुल्क जी बदकिस्मती रही आहे कि जॾहिं बि लोकल गवर्नमेंट थी आहे त उहो मार्शल दौर में, फ़ौजनि जे दौर में ई उन्हनि खे अॻिते वधायो आहे। बदकिस्मती सां जमहूरी निज़ाम खे, जमहूरी हुकूमतनि जेको आहे हुनखे एतिरो कॾहिं बि प्रिफरेंस न ॾिनी आहे। त इहे इन क़िस्म जा जेके प्रोग्राम थींदा आहिनि हुन में हिकिड़ो सुठो अपॉर्चुनिटी मिले थी। ऐं इहे जेतिरो बहितर तौर ते स्ट्रॉन्ग हूंदा, वेल नोन हूंदा, अवेयर हूंदा, त अॻिते वञी एतिरे सुठे तरीक़े सां पंहिंजो रोल बि अदा कंदासीं। बिल्कुलु हिन में हिकिड़ी हिकु सुठी ॻाल्हि आहे जेको हाणे जी अमेंडमेंट आई आहे, उनमें यूथ जी सीट रखी वई आहे। लेकिन जेको मुंहिंजो एतिराज़ु इहो आहे कि यूथ हुजे या माइनॉरिटी हुजे या विमेन, असां अॻिते वञी चवंदा आहियूं नेशनल प्रोविंशियल असेंबली ते जेके विमेन आहिनि हो डायरेक्ट इलेक्शन ते अचनि, इलेक्शन कमीशन चाहे थो। लेकिन हिते जेको विमेन आहिनि हुनखे तव्हां वरी हुनमें रखी छॾियो रिज़र्व में। हुन खां पोइ जॾहिं थी वञे पोइ हिकिड़ी नंढो जेको कैबिनेट हूंदी उहो उनखे कंदी। उन्हनि खे जेसि ताईं यूथ खे त डायरेक्ट इलेक्शन में इन्वॉल्व न कंदा, उन्हनि जो अॼुकल्ह उअं ई यूथ जो इंटरेक्शन माण्हुनि में घटि आहे, हो मिलणु घटि पसंदि कंदा आहिनि। जॾहिं इंटरेक्शन थींदो, उन्हनि जी हैबिट्स डेवलप थींदी, तॾहिं अॻिते फ़ाइदो थींदो न। त इन में ज़रूरी आहे कि उन्हनि खे बि थोरो डायरेक्ट में रखिजनि ऐं थोरा इनिशिएटिव ॾियनि। उन्हनि जो हल्को भले वार्ड ताईं जो रखिजे, को हिकिड़े वार्ड जो हुजे, लेकिन एटलीस्ट इनखे डायरेक्ट इलेक्शन में अचनि। CPDI जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर मुख्तार अहमद अली मकानी हुकूमत जी अहमियत ऐं सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 में मौजूदु ख़ामियुनि बाबति ॻाल्हाईंदे चयो त एक्ट में तरमीम करण ऐं मकानी हुकूमत खे मज़बूत करण जी सख़्त ज़रूरत आहे त जीअं मुल्क में तरक्की थी सघे ऐं इन्हनि सां सूबनि जे विच में हिकिड़ो हेल्दी कॉम्पिटिशन थींदो, जेको हिकु सुठो अमल आहे। आज के हमारे इस इवेंट का मकसद ये था कि हम लोकल गवर्नमेंट्स के हवाले से आगाही पैदा करें और एक डायलाग करें जिसमें हम जानने की कोशिश करें कि जो सिंध का मकामी हुकूमतों का निज़ाम है उसमें क्या कमज़ोरियाँ हैं और उनको कैसे दूर किया जा सकता है। चूँकि अगर हमने अपने मसाइल हल करने हैं, अगर हमने एक ऐसा मुकाबले का निज़ाम कायम करना है कि जिसमें एक मकामी हुकूमत दूसरे मकामी हुकूमत से मुकाबला कर रही हो आवाम की बेहतरी के लिए, आवाम की भलाई के लिए, कि एक हुकूमत ये कहे कि हमने ज़्यादा अच्छे तरीके से म्यूनिसिपल सर्विसेज दी हैं दूसरों की निस्बत, तो इसी मुकाबलाबाजी में, इसी तरह के अच्छे हेल्दी कंपटीशन के नतीजे में लोगों को सहूलत मिलेगी। लेकिन आज के इस मकालमे से ये बात पता चली कि जो सिंध का मकामी हुकूमतों का निज़ाम है उसमें काफ़ी बेहतरी की गुंजाइश है, ख़ास तौर पे मकामी हुकूमतों को बाख्तियार करने के हवाले से कि उनको ज़्यादा से ज़्यादा अख्तियारात दिए जाएँ, उनको ज़्यादा फंक्शन दिए जाएँ, और फिर इस हवाले से भी कि निज़ाम में जो बार बार रुकावट आ जाती है उसको दूर करने की ज़रूरत है। कि देखें, एक 2015 में इलेक्शन हुए, फिर 2019 में टर्म पूरी हो गई, फिर उसके बाद अभी तक इलेक्शन पूरे नहीं हो सके, आधे सिंध में हुए हैं, अभी बाकी आधी इस सूबे में नहीं हुए। तो इसकी वजह से जो तात्तुल आता है ना,
اس کی وجہ سے مقامی حکومتوں کی کارکردگی بھی بہتر نہیں ہوتی، ان کی کیپیسٹی بھی بلڈ نہیں ہوتی. تو ضرورت اس بات کی ہے کہ آئین میں ترمیم کی جائے اور آئین میں ایک ایسا چیپٹر شامل کر دیا جائے جس کے ذریعے سے کچھ بنیادی چیزیں طے کر دی جائیں کہ مثال کے طور پہ مقامی حکومتوں کے اختیارات کیا ہوں گے، اس حوالے سے صوبے کی ذمہ داری کیا ہوگی، اور پھر یہ ہے کہ الیکشن بر وقت کرنے کو یقینی بنایا جائے تاکہ بیچ میں کوئی تعطل نہ آئے.